ॿिए पासे पीर वसण भरिसां यूसी बाक़ी ख़ान जी पोलिंग स्टेशन में शेर मोहम्मद पंजाबी में जीडीए ऐं पीपल्स पार्टी कारकुन विच में झड़ो थियो आहे, जिथे फायरिंग कई वई आहे, जॾहिं में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मुनि में वज़ीरा ज़ाल इलाही बख्श ज़रदारी, ख़ालिद ज़रदारी, सिकंदर ज़रदारी ऐं माजिद हुसैन शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पीर वसण मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पीर वसण मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे फयाज़ ज़रदारी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। फयाज़, आगाह कजो जहिड़े बाबति। आज मुबशर पीर यूसी बाकी खान जी पोलिंग स्टेशन में शेर मोहम्मद पंजाबी में जीडीए और पीपल्स पार्टी में आमू सामू 1 कलाक का फायरिंग जारी हुई, जैसे पीपल्स पार्टी तरफा एक औरत समेत 5 ॼणनि खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। एसएसपी जे मौजूद न हुजण बावजूद पुलिस झगड़ो न रोकाए सघी ऐं वधीक खूनरेज़ी थियण जो इम्कान पिण आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी में ज़ख़्मियुनि में वज़ीरा ज़ाल, लाल बख्श ज़रदारी, ख़ालिद ज़रदारी, सिकंदर ज़रदारी ऐं मुजाहिद हुसैन समेत 5 ॼणनि खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फयाज़ ज़रदारी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।